अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां जावेद मेमून। तव्हां ॾिसी रहिया आहियो डेली सिंधी न्यूज़। काज़ी अहमद रिपोर्टर इम्तियाज़ अली मार जे मुताबिक़ काज़ी अहमद ऐं आसपास इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो, जंहिं सबबु रोलू कुतनि केतिरनि ई माण्हुनि खे ॾाढ़े छॾियो। तफ़सील मूजिबि काज़ी अहमद जे मशहूरु चौकीदार अब्दुल जब्बार पठान खे राति जो रोलू कुतनि ॾाढ़े सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॿिए पासे ॻोॾो उस्मान खान चांडियो जे 3 मासूम ॿारनि खे रोलू कुतनि चक हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंखे सुबुह तल्क अस्पताल काज़ी अहमद पहुचायो वियो, जिते सुबुह खां वठी शाम 5 बजे ताईं कुते वारी इंजेक्शन न लॻी। मासूम ॿारनि जा वारस अस्पताल अंदरि सख़्तु परेशान वेठल। ॻोठु उस्मान चांडियो जो रवासी मुआरिफ़ चांडियो मीडिया खे ॿुधायो त असांखे अफ़सोस थिए थो त असां सुबुह खां वठी अस्पताल में वेठा आहियूं, सभिनी खे चयो आहे पर ॿुधण वारो केरु बि न आहे। असांखे अफ़सोस थो थिए त अस्पताल इंतिज़ामिया ते त अस्पताल अंदरि का शइ न आहे। असां हुकूमत सिंध खां मुतालबो था करियूं त असां ते रहम कयो वञे, मासूमनि खे इंजेक्शन हणी उन्हनि जी जान बचाई वञे। मुहर्रम चांडियो मीडिया खे ॿुधायो त सुबुह 9 बजे खां वेठा आहियूं त को डॉक्टर नथो मिले, न वरी का इंजेक्शन थी मिले, रुॻो ख़ाली आसरा मिलनि पिया। अञा ताईं केरु बि न आयो आहे। ख़ुदा ग़रीबनि ते रहम करियो।